धरती लाए जींदुसमा हर दुश्मन सां विढ़ंदुसमा इहो मक़सद आ मुंहिंजो आख़िरी। कीअं ज़ालिम सां ठहंदुसमा हक़ रियासत खां वठंदुसमा इहो मक़सद आ मुंहिंजो आख़िरी। हिन धरती लाए जींदुसमा हर दुश्मन सां विढ़ंदुसमा इहो मक़सद आ मुंहिंजो आख़िरी। कीअं ज़ालिम सां ठहंदुसमा हक़ रियासत खां वठंदुसमा इहो मक़सद आ मुंहिंजो